يا أيها الناس الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم شر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة كل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه إنما يخشى الله من عباده العلماء وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه हर किस्म जे हमद ऐं सना किबरियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जेको हिन पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक मालिक महबूद वहदहू ला शरीक आहे ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शफ़ीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात मुक़द्दसा ते जन खे रब काइनात कुल काइनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। सहीहुल बुखारी में जनाब अलील मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे पाण फरमायूं त प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह तव्हां सभिनी मां भलो इंसान उहो आहे जेको पाण बि क़ुरान खे सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। अज़ीज़ दोस्तो, हिन हदीस मुबारका मां तालिब इल्म जेके अल्लाह जे दीन जो इल्मु हासिल कनि था, ॿिया उलमा जेके मदरसनि में वेही करे मसाजिद में वेही करे या मुख़्तलिफ़ जॻहुनि ते वञी करे अल्लाह जे दीन जो इल्मु माण्हुनि खे सेखारीनि था, इन्हनि जी वॾी फ़ज़ीलत मालूम थिए थी। जेके दुनिया जी बहितरीन मख़लूक चयो वियो आहे। ये इंसान एतिरा त अज़ीम आहिनि जो अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां मुहब्बत करे थो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो मुहब्बत जो आलम छा आहे
जो अल्लाह रब्बुल आलमीन अहले समावात व अहले अर्ज़ उन सभिनी खे मामूर करे छॾियो आहे त इन्हनि तुल्लाब ऐं उलमा जे लाइ मुंहिंजी बारगाह में मग़फ़िरत जूं दुआऊं घुरो। दुनिया में हर इंसान खां ख़ता थिए थी, हू अची पंहिंजे रब जी बारगाह में पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे थी, अल्लाह ताला उनखे माफ़ करे थो। पर हिकु आलिम दीन ऐं हिकु तालिब इल्म उनजो मामिलो ॿियनि खां मुमताज़ आहे। जॾहिं उनखां ग़लती थी वञे, का ख़ता थी वञे, अल्लाह जा फ़रिश्ता हिन ज़मीन जी पूरी मख़लूक़ उनजी मग़फ़िरत जे लाइ अल्लाह जी बारगाह में दुआऊं घुरे थी। जनाब कैस बिन कसीर रहमहुल्लाह फरमाइनि था त आउं हिकु ॾींहुं प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी जनाब अबू दरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि दिमश्क जी हिकिड़ी मस्जिद में वेठो हुउसि। हिकिड़ो माण्हू आयो ऐं जनाब अबू दरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवे थो, इन्नी जे तो मिन मदीनत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अबू दरदा, ऐं प्यारे पैगम्बर जे शहर मदीने खां एॾो तवील सफ़र करे दिमश्क आयो आहियां। बलगनी अन्नक ले हदीसिन बलगनी अन्नक तुहद्दिसुहु अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो को बि गर्ज़ कोन्हे, ॿियो को बि कमु कोन्हे, का बि हाजत कोन्हे, एॾो तवील सफ़र करे आउं सिर्फ़ु हिकिड़ी हदीस ॿुधणु आयो आहियां। मूंखे ख़बर पई आहे त उहा हदीस तव्हां प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बयानु पिया करियो। जनाब अबू दरदार रज़ी अल्लाह ताला उनखां पुछा कनि था, अमा जे तले हाज, ॿियो को बि कमु कोन अथई? चए तो अबू दरदा, न। अमा जे तले तिजारतिन, भला कंहिं कारोबार या तिजारत लाइ त कोन आयो आहीं? चवे थो, न अबू दरदा, सिर्फ़ु हिकिड़ी हदीस जेका तो प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िबानी ॿुधी आहे, उहा हदीस आउं तो वटां ॿुधणु आयो आहियां। माना एॾो इल्म जो ज़ौक़, मदीने खां एॾो तवील सफ़र करे। उन वक़्तु के सहूलतूं कोन हुयूं, का कन्वेंस, का सवारी कोन हुई, के जहाज़, के तेज़ रफ़्तार गाॾियूं कोन हुयूं। घोड़नि जी सवारी हुई, खच्चरनि जी सवारी हुई, गॾहनि जी सवारी हुई, उठनि जी सवारी हुई। या त माण्हू वीचारा महीननि जा महीना, सालनि जा साल हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क जो सफ़र कंदा हुया। मदीने खां शाम ताईं केतिरो फ़ासिलो आहे। एॾो तवील सफ़र करे माण्हू प्यारे पैगम्बर जी हिकिड़ी हदीस ॿुधण लाइ आयो आहे। जनाब अबू दरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु उनके प्यारे पैगम्बर जी हदीस ॿुधाइनि था। पाण फरमायूं, मूं प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमाईंदे ॿुधो, मन सलक तरीक़न यतलुब फीह इल्मन सलकल्लाहु लहू तरीक़न इलल जन्नह। जेको बि माण्हू घर खां निकिरे थो ऐं को सफ़र इख्तियार करे थो, यतलुब फीह इल्मा, ॿियो को बि गर्ज़ कोन्हे, को मफ़ाद कोन्हे, जेका पेरनि तां ज़मीन कढे थो, जेके क़दम खणे थो, सिर्फ़ु इन्ही जे लाइ त वञी अल्लाह जे दीन जो इल्मु हासिल कयां। सलकल्लाहु लहू तरीक़न इलल जन्नह, अल्लाह ताला अहिड़े माण्हूअ जे लाइ
जन्नत जा रस्ता आसान करे छॾे थो, ॼण के हू जन्नत जे रस्ते जो राही आहे। जेको पंहिंजे घर खां मस्जिद ॾे निकिरे, के मदरसे में दाख़िला वठे, कंहिं आलिम दीन जी तक़रीर ॿुधण जे लाइ सफ़र करे, इहो सफ़र वॾो मुबारक आहे। इहे क़दम वॾा मुबारक आहिनि ऐं इहे इंसान एतिरा त अज़ीम आहिनि। जनाब अबू दरदा फरमाइनि था त प्यारे पैगंबर वधीक फरमायो त जेकी तालिब इल्म आहिनि, उन्हनि तालिब इल्म जे लाइ, उन तुलाब जे लाइ इन्नल मलाइकत लतज़उ अजनिहतहा लितालिबिल इल्म, ऐं इहे तुलाब जेके उलमा जे अॻियां घोड़ा भञी करे अल्लाह जी वही जो इल्म हासिल कनि था, इन्हनि जे लाइ अल्लाह जा फ़रिश्ता पंहिंजा पर विछाइनि था। अल्लाह जा फ़रिश्ता इन्हनि जे लाइ पंहिंजा पर विछाइनि था। ऐं पाण फरमायूं व इन्नल उलमा लयस्तगफिर लहुम या इन्नल आलिम लयस्तगफिर लहू मन फिस समावाति वल अर्ज़ हत्तल हीतान फिल बहर। पाण फरमायूं ही जेके उलमा आहिनि, जेके माण्हुनि खे अल्लाह जी वही जो इल्म सेखारीनि था, इन्हनि जे लाइ आसमान जा फ़रिश्ता ऐं ज़मीन जी पूरी मख़लूक़ात, हत्ता के पाणी में तरंदड़ जेके मच्छियूं आहिनि, उन आलिम रब्बानी जे लाइ अल्लाह जी बारगाह में मग़फ़िरत जूं दुआऊं घुरनि थियूं। ऐं सुनन इब्न माजा जा लफ़्ज़ आहिनि त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तालिब इल्म जेके आहिनि, इन्हनि जे लाइ बि अल्लाह जा फ़रिश्ता ऐं ज़मीन जी पूरी मख़लूक़ ऐं पाणीअ में तरंदड़ मच्छियूं ऐं किवलियूं जेके आहिनि, उहे पंहिंजे ॿिरनि में हिकु तालिब इल्म जे लाइ बि अल्लाह जे बारगाह में मग़फ़िरत जूं दुआऊं कनि थियूं। अंदाज़ो त लॻायो इन खां वधीक ॿी फ़ज़ीलत हिकु आलिम, हिकु तालिब इल्म जी कहिड़ी थी सघे थी, जो अल्लाह जा फ़रिश्ता उनजी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं घुरनि। ऐं हिकु हदीस जा इहे बि लफ़्ज़नि त ज़मीन जी पूरी मख़लूक़, बल्कि अल्लाह जी पूरी जेका मख़लूक़ आहे, उनमें अल्लाह जा फ़रिश्ता, उनमें जिन अची विया, उनमें इंसान अची विया, हुनमें दरिंद चरिंद अची विया, नाग बलाऊं अची विया, कुता ॿिला अची विया। अल्लाह जी पूरी जेका ख़ल्क़ आहे, मख़लूक़ आहे, हिकु आलिम दीन जे लाइ अल्लाह जी बारगाह में मग़फ़िरत जूं दुआऊं घुरे थी। ऐं पाण फरमायूं ही जेके उलमा आहिनि, इन्हनि जी फ़ज़ीलत हिकु आबिद जे मथां ईअं आहे जीअं चोॾींहं जे चंड खे तारनि जे मथां फ़ज़ीलत आहे, फ़ौक़ियत आहे। अंदाज़ो लॻायो जॾहिं चोॾींहं जो चंड हिन काइनात खे रोशन करे थो त तारनि जी रोशनी मुदम हूंदी आहे। हिकु आलिम दीन जी, हिकु आबिद जे मथां, माना जेके इल्म त कोन्हे, वॾो आबिद आहे, वॾो ज़ाहिद आहे, रात जो तहज्जुद पढ़े थो, अल्लाह ताला जी इबादत करे थो, उन आबिद जे मथां हिकु आलिम दीन जी फ़ज़ीलत ईअं आहे जीअं चोॾींहं जे चंड खे तारनि जे मथां फ़ज़ीलत आहे। अज़ीज़ दोस्तो, हक़ीक़त में आलिम उहो माण्हू आहे जेको पंहिंजे इल्म ते अमल करे, उन जे दिलि में ज़ुहूद हुजे, उन जे दिलि में तक़वा हुजे, आला अख़लाक़ किरदार जो मालिक हुजे, तहम्मुल ऐं सब्र जो पेकर हुजे। इहे उलमाए रब्बानी जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन एतिरी फ़ज़ीलत अता कई आहे। ऐं पाण फरमायूं व इन्नल उलमा वरसतुल अंबिया, ऐं पाण फरमायूं ही जेके उलमा आहिनि, इहे अंबिया जा वारिस आहिनि। व इन्नल अंबिया लम युवर्रिसू दिरहमम वला दीनारम वलाकिन वरसुल इल्म। ऐं अल्लाह जा जेतिरा बि नबी ऐं रसूल आया, उन अंबिया ऐं रसूल पंहिंजी मीरास में दिरहम दीनार दुनिया जी माल दौलत ऐं ज़र कोन छॾियो,
बल्कि जेकी बि अंबिया आया पंहिंजे मीरास में जेका अल्लाह उन्हनि ते वही नाज़िल कई उन वही जो इल्मु छॾे विया। उलमा उन वही जा आलिम आहिनि। उलमा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन इल्म जा वारिस आहिनि। का मामूली ॻाल्हि कोन्हे, इहा वॾी फज़ीलत आहे। मुअज्जमुल कबीर तबरानी रिवायत मौजूद आहे, जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं पाण मदीने में निकिता। मदीने जी बाज़ार में बीही करे पाण चवण लॻा त अफ़सोस आहे तव्हांजे मथां, तव्हां दुनिया जी तिजारत ऐं कारोबार में लॻा पिया आहियो ऐं प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मीरास आहे उहा मस्जिद में तक़सीम पई थिए। माण्हू छा था कनि, पंहिंजो कारोबार, पंहिंजी लेन देन, पंहिंजो तिजारत, पंहिंजूं दुकानूं छॾे करे मस्जिद ॾे वञनि था ऐं जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उते ई बीठा आहिनि। थोरी देरि गुज़री माण्हू वापसि आया ऐं चवण लॻा अबू हुरैरा असां मस्जिद में वियासीं, मस्जिद में का बि शइ तक़सीम कोन पई थिए, का मीरास को तरको तक़सीम थिए ई कोन पियो। जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछा कनि था, ॿियो ख़बर तव्हां भला मस्जिद में छा ॾिठो? चवण लॻा रअयना क़ौमन युसल्लून व क़ौमन यक़रऊनल क़ुरआन व क़ौमन यतज़ाकरूनल हलाल वल हराम। कि असां माण्हू ॾिठा जेके निमाज़ पिया पढ़नि ऐं कुझु माण्हू असां ॾिठा जेके क़ुर करीम जी तिलावत कनि पिया ऐं कुझु माण्हू असां ॾिठा जेको हलाल छा आहे हराम छा आहे, यानी अल्लाह ताला जेको दीन आहे उन जे इल्म जो तज़किरो पियो हले, असां इहो ई ॾिठो। पाण फरमायो त वै हकुम ज़ाक मीरास मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ते अफ़सोस आहे तव्हांजे मथां, इहा ई त प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीरास आहे। ऐं इहा मीरास का मामूली मीरास कोन्हे, इहा मीरास आहे। दुनिया में इंसान वटि केतिरियूं बि जाइदाद हुजे, केतिरी बि जाइदाद हुजे, ज़र हुजे, माल हुजे, पर जॾहिं हिन दुनिया मां इंसान वञे थो न हिकु पाई बि पाण सां गॾु खणी कोन थो वञे। दुनिया में कई मालदार आया जिन जे खज़ाननि जूं चाबियूं बि शायदि को ॻणे न सघंदो हुजे, शायदि उनखे पंहिंजे माल जी ख़बर बि न हुजे त उनजो माल केतिरो आहे। दुनिया में कई अहिड़ा माण्हू आया जिन दुनिया ते बादशाहियूं कयूं, पर अज़ीज़ दोस्तो हिन दुनिया मां पाई खणी कोन विया। पर हिकु आलिम दीन जेको प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो जेको इल्मु आहे उन जो वारिस आहे, इहो इल्मु उन सां गॾु क़बर में हलंदो त हशर में हलंदो। असांजे असलाफ खे ॾिसो, इन दीन जे इल्म जे लाइ उन्हनि जे दिलनि में केतिरी तड़प हुई। मुअतमिर बिन सुलेमान अतैमी रहमहुल्लाह वॾो अज़ीम मुहद्दिस आहे पंहिंजे दौर जो, उहो चवे थो आऊं कूफे वियसि, मुंहिंजे पीउ सुलेमान बिन तरखान अतैमी रहमहुल्लाह मूंखे ख़त लिखियो ऐं ख़त में छा थो लिखे, या बुनैया इश्तरिल वरक वक्तुबुल हदीस, ए मुंहिंजा बचड़ा तूं कूफे में ही हिते ईअं कजां पन्ना काग़ज़ ख़रीद करे हदीसूं लिखजां। हिते उलमा मौजूद आहिनि, उन्हनि का हदीसूं ॿुधी करे इन्हनि वर्कनि ते, इन्हनि काग़ज़नि ते पंहिंजे कलम सां हदीसूं लिखजां। लिअन्नल इल्म यबका वद्दनानीर तज़हब, ए मुंहिंजा बचड़ा छाकाणि त इन इल्म खे बका आहे, वद्दनानीर तज़हब, ऐं दुनिया जा दिरहम ऐं दीनार माल ऐं दौलत उनखे का बि बका कोन्हे, उनखे का बि बका कोन्हे, इल्म खे बका आहे। अज़ीज़ दोस्तो, उन करे इमाम कायनात जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सभिनी खे इल्म हासिल करण जी नसीहत कई, इल्म हासिल करण जी नसीहत कई।
ऐं पाण फरमाए तो कुल्लु दुनिया मलऊनतुन व मलऊनुन मा फीहा, ही सॼी दुनिया आहे न जेका, इहा अल्लाह जी रहमत खां परे आहे। अल्लाह जी रहमत खां सॼी दुनिया परे आहे, ऐं जेको कुझु दुनिया जे अंदरि आहे अल्लाह जी रहमत खां परे आहे। इल्ला आलिमन इल्ला ज़िक्रुल्लाह व मा वालाहु व आलिमन व मुतअल्लिमा, ऐं पाण फरमायूं त सिवाइ अल्लाह जे ज़िक्र जे ऐं ॿिया उहे कम जेके अल्लाह जे ज़िक्र सां ताल्लुक़ रखनि था, व आलिमन व मुतअल्लिमा, ऐं ॿियो आलिम दीन ऐं तालिब इल्म, इन्हनि जे मथां अल्लाह जे रहमत उन जी पालोट आहे। बाक़ी इन खां अलावा पूरी दुनिया अल्लाह जी रहमत खां परे आहे। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह फरमाईंदा हुया, अद्दुनिया कुल्लुहा ज़ुल्मतुन, ही सॼी दुनिया अंधेरनि सां भरी पई आहे। दुनिया में किथे बि रोशनी कोन्हे, इल्ला मजालिसल उलमा, उलमा जूं मजलिसूं, इन्हे में नूर आहे, इन्हे में रोशनी आहे, इतां ई माण्हुनि खे हिदायत मिले थी। उन करे उलमा सां जुड़ी रहो, उलमा सां मुहबत करियो, पंहिंजे बच्चनि खे उलमा जी सोहबत में जोड़ियो, मसाजिद ॾे पंहिंजे बच्चनि जो रुख कयो, पंहिंजे बच्चनि जो रुख उलमा ॾे कयो, वरना अल्लाह रहम करे असां दुनिया में उहे बि माण्हू ॾिठा जेके पाण त वॾा मुत्तकी आबिद ऐं ज़ाहिद हुया, मगर उन्हनि जा बच्चा अल्लाह रहम करे राफ़दी थी विया। सहाबा जा दुश्मन अल्लाह जे दीन जा बाग़ी बणिजी विया हलिया, के नशे पते जो शिकार थी विया हलिया, के फासिक बणिजी विया हलिया। छाकाणि कॉलेज जी दुनिया, यूनिवर्सिटीज़ जी दुनिया, को एजुकेशन जी गंदगी उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। तव्हांजे बच्चनि जे दिलि में अल्लाह जे दीन जे इल्म जो जेकॾहिं नूर मौजूदु हूंदो न, दुनिया जा अंधेरा उन्हनि जे नूर सां मुनवर थी वेंदा हुआ। इमाम उबैदुल्लाह बिन अबी जाफ़र रहमहुल्लाह पंहिंजे दौर जो वॾो अज़ीम मुहद्दिस थी गुज़रियो आहे। इमाम ज़हाबी रहमहुल्लाह किताब लिखियो सियर आलामुन नुबला, उन्हे में उन जे हवाले सां लिखे थो, सुलेमान बिन अबी दाऊद रहमहुल्लाह का नकुल करे थो, चए तो मारअत ऐनाय आबिदन ज़ाहिदन इल्ला उबैदुल्लाह इब्न अबी जाफ़र, चए हिन ज़मीन ते मुंहिंजे अखियुनि उबैदुल्लाह बिन अबी जाफ़र जहिड़ो या उन खां सवाइ कंहिं ॿिए खे आबिद ऐं ज़ाहिद मुंहिंजे अखियुनि कोन ॾिठो। वॾो आबिद ऐं ज़ाहिद इंसान हुयो। उन जो कौल आहे, अल उलमाउ मनारुल बिलाद युक्तबस मिनहु नूरुल लज़ी युहतदा बिही। पाण फरमाईंदा, इंसानो, ही जेके उलमा आहिनि, इहे अल्लाह जी हिन ज़मीन ते जेकी मुल्क क़ाइम आहिनि, जेकी ॻोठ क़ाइम आहिनि, जेकी ख़िता ऐं इलाइक़ा क़ाइम आहिनि, उन्हनि जा रोशन मीनार था। युक्तबस मिनहुम नूर, उन्हनि खां ई नूर मिले थो। अल्लज़ी युहतदा बिही, उन नूर जे ज़रिए इन अल्लाह जी ख़ल्क़ खे हिदायत मिले थी। हिन नूर जे ज़रिए इन अल्लाह जी ख़ल्क़ खे हिदायत मिले थी। अज़ीज़ दोस्तो, ही इल्म नूर आहे जंहिं पूरी दुनिया खे रोशन कयो आहे। इन रोशनी में इंसान ॾिसे थो ऐं संभाले संभाले कदम खणे थो, ॾिसे थो त बुराई छा आहे, भलाई छा आहे, हलाल छा आहे, हराम छा आहे, फिस्क छा आहे, तक़वा छा आहे, कुफ्र छा आहे, ईमान छा आहे, सुन्नत छा आहे, बिदअत छा आहे, सभु कुझु ॾिसे थो। तौहीद छा आहे, शिरक छा आहे, इहो सभु फ़र्क़ु, इहो इम्तियाज़ हिन इल्म जे नूर सां असां हितां ख़बर पए थी। उन करे मतल अल वराक रहमहुल्लाह जो कौल आहे, पाण फरमाईंदा हुया, अल उलमाउ कन नुजूम, पाण फरमाईंदा त उलमा तारनि वांगुरु आहे।
उलमा जेके उहे तारनि वांगुरु आहिनि ऐं इन्हनि तारनि ममर बिही इकतबस मिन्हु नूर, जेको बि कंहिं उलमा वटां गुज़रंदो, कंहिं आलिम वटां गुज़रंदो त उनखे नूर मिलंदो, उनखे रोशनी मिलंदी, उनखे फ़हम मिलंदो, शऊर मिलंदो, उनखे बसीरत मिलंदी। ऐं पाण फरमायूं जॾहिं इहे तारा बेनूर थी वञनि, यानी जॾहिं उलमा हिन ज़मीन मां हलिया वेंदा त कस अन्नास, माण्हू हलाकत ऐं बर्बादी जे दलदल में फासी पवंदा, माण्हू गुमराह थी वेंदा हजा, छाकाणि त अंधेरे में कहिड़ी ख़बर त हू किथे आहे, उनखे काई ख़बर कोन पवंदी। ऐं अल्लाह रहम करे जिते उलमा मौजूद आहिनि, जिन माण्हुनि जो ताल्लुक़ उलमा सां आहे, उनखे फ़हम पाहे, बसीरत पाहे, उनखे सही सोच उन वटि मौजूदु आहे। जेके माण्हू उलमा खां परे आहिनि, हक़ीक़त पुछो त अंधेरनि में अल्लाह रहम करे धिका ऐं थाबा खाइनि पिया, उन्हनि खे का बि ख़बर कोन्हे। इमाम इब्नुल जोज़ी रहमहुल्लाह हिकिड़ो किताब लिखियो, किताब जो नालो आहे तलबीस इब्लीस, यानी शैतान जूं, ॿियनि लफ़्ज़नि में शैतान जूं शैतानगिरियूं, उन जा धोखा, उन जूं तलबीसात, उन जो दजल, उन जो मकर, उन जो फरेब। इन हवाले सां अबुल फरज अब्दुर रहमान इब्नुल जोज़ी रहमहुल्लाह हिकिड़ो किताब लिखियो तलबीस इब्लीस। उनमें अल्लामा इब्नुल जोज़ी रहमहुल्लाह कुझु हिकु जुमिलो रक़म कयो आहे, वॾो अज़ीम जुमिलो आहे। चवे थो एलम अन अव्वल तलबीस इन अव्वल तलबीस इब्लीस सद्दुहुम अनिल इल्म, ते ॼाणे वठो सभ खां पहिरीं जेका इब्लीस तलबीस कई न, उहा तलबीस कहिड़ी आहे? सद्दुहुम अनिल इल्म, हिन अल्लाह जी ख़ल्क़ के, इंसानियत खे इल्म खां दूर करण जी सभ खां पहिरीं कोशिश, सभ खां पहिरीं जेका तलबीस हुई न, शैतान जी इहा हुई। लिअन्नल इल्म नूरुन, छाकाणि त इल्म नूर आहे, इन नूर जे ज़रिए असांखे रस्तो मालूम थिए थो। इज़ा अतफ़ा मसाबीहहुम, जॾहिं शैतान इन्हनि ॾींहनि खे, इन्हनि मीनारनि खे बेनूर करे छॾींदो, ख़ब्बतहुम फ़ी ज़ुलाम मा यशाउ, पोइ शैतान जी मर्ज़ी आहे माण्हुनि खे अंधेरनि में जेॾांहुं चाहे उन्हनि खे छेड़े छॾे, उन्हनि खे हवास बाख़्ता करे छॾे। ऐं छा नथा ॾिसो उन्हनि माण्हुनि जी हालत, जेके हिन नूर खां परे आहिनि, जेके अंधेरनि में धिका ऐं थाबा खाइनि पिया, जिन खे शैतान पंहिंजे चंबे में झले वरितो आहे, जिन खे शैतान हाईजेक करे वरितो आहे, ॾिसो त उन्हनि खां अल्लाह ताला फ़हम, बसीरत ऐं गैरत खसे छॾी आहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे साईं बशीर अहमद निज़ामानी, वदादाणी जो आहे, चए थो जहालत जे दौर में असांखे दीन जी ख़बर ई कोन हुई, पोइ दरगाहनि वग़ैरह ते वञणु थींदो हो, पर उनजो इहो चवणु त आउं सिर्फ़ु घुमणु वेंदोसि, मुंहिंजी उन्हनि में का अक़ीदत कोन हुई। जे असां वियासीं लाहूत, जे उते छा थियो लाहूत में, मूंसां गॾु घटि में घटि 15-16 उस्ताद हुजनि, असां वैन करे हितां वियासीं घुमणु। पोइ उते हिकिड़ी जॻह ठहियल आहे जंहिं मां माण्हू गुज़रनि था, लेटे करे, सुम्ही करे गुज़रनि था, ऐं संदन कॉन्सेप्ट इहो आहे, अक़ीदो आहे, जेको हितां गुज़री वियो उहो हलाली आहे, जेको फासी पियो न गुज़री सघियो इहो हरामी आहे। ॾिसो त शैतान इंसान खां इल्म जहिड़ो नूर खसी करे अंधो कीअं थो करे। हाणे असां वियासीं, सभु पढ़ियल लिखियल मुआशरे जा उस्ताद, उनमें कुझु ऑफिसर, छंडियल फूकियल सुठा कपिड़ा पातल, उहे बि उतां निंघनि पिया। चए हिकिड़ो ॿियो टियों सभु उतां गुज़रियल, ऐं पोइ हिते बीह रहियसि। मूंखे चवणु लॻा साईं तव्हां कोन था गुज़रो। चई मूं हुनखे हिकिड़ो जुमिलो चयो त मूंखे मुंहिंजी माउ ते एतबार आहे, यकीन आहे त मुंहिंजी माउ हरामी कोन्हे।
कंहिं ॿिए मर्द ॾे मुंहिंजी माउ कोन वई हूंदी। तव्हांखे पंहिंजी माउ ते शक हो न, तव्हां एतिरा बेगरत थिया आहियो। चई पंहिंजे नफ़्स ते मलामत करण लॻा त असां अंधा केतिरा थी विया आहियूं। छा भला पंहिंजी माउ ते को शक करे सघे थो? उन जहिड़ो भला को बेगरत ॿियो थी सघे थो? जंहिंखे पंहिंजी माउ ते यकीन न हुजे, पंहिंजी माउ ते शक करे ऐं वञी लाहूत ते हेठां गुज़रे ऐं चए थो हलाली आहियां, हले हराम आहियां, मुंहिंजी माउ इहो जेको आउं पुटु थियो आहियां पंहिंजे पीउ मां थियो आहियां, अरे ॿिए पासे कारो मुंहुं कराए नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक। उन करे शैतान जॾहिं इल्म जो नूर इंसान खां खसे छॾे थो, अज़ीज़ दोस्तो, पोइ ईअं अंधेरनि में इंसान खे फासाए ऐं ईअं अंधो करे छॾे थो, बसीरत करे छॾे थो, शऊर खॾे छॾे थो ऐं उन खां पोइ इंसान बेगरत बणिजी वञे थो। ऐं असांजे असलाफ खे अज़ीज़ दोस्तो तव्हां ॾिसो केतिरो इल्म जो उन्हनि वटि दर्द मौजूदु हुयो। इमाम इब्न अब्दुल बर रहमहुल्लाह हिकिड़ो किताब लिखियो किताब जामिउल इल्म, किताब बयान इल्म फज़लिही, जामिउ बयान इल्म व फज़लिही उनजो किताब आहे। उन किताब में लिखे थो, चए थो काफ़ी उलमा इहा ॻाल्हि चवंदा रहिया आहिनि, अल उलमाउ फिल अर्ज़ कन नुजूम फिस समा। चे उलमा हिन ज़मीन ते ईअं आहिनि जीअं आसमान ते अल्लाह जा तारा, जीअं तारा आसमान जी ज़ीनत आहिनि, उलमा हिन ज़मीन जी ज़ीनत आहिनि। जीअं तारा आसमान खे रोशन कनि था, इन ज़मीन खे उलमा रोशन कयो आहे। जीअं तारा आसमान ते अल्लाह जे आसमाननि जा मुहाफ़िज़नि, शैताननि खे उन्हनि तारनि जे ज़रिए ओला लॻनि था, शैतान भॼनि था, तीअं हिन ज़मीन ते शैतान जे मथां सभ खां वधीक सख़्तु जेकॾहिं मख़लूक अल्लाह जी आहे, उहे अल्लाह जा वली यानी उलमा आहे। ऐं यादि रखी छॾियो, हिन ज़मीन ते अल्लाह जो जेकॾहिं को कामिल वली तव्हांखे ॾिसणो आहे न, हिकु आलिम खे ॾिसो जेको ज़ाहिद हुजे, जेको आबिद हुजे, जेको आमिल हुजे। असां वटि त अल्लाह रहम करे कहिड़ा कहिड़ा वली आहिनि, जेको चारो बेअकुल आहे, कपिड़ा कोन पातल अथसि, माण्हू चवंदा दरवेश आहे, पोहतल आहे, वली आहे। इहो शैतान अंधेरनि उनखे अंधो करे छॾियो आहे। अल्लाह रहम करे जंहिंखे ख़बर पो कोन्हे पाकाई जी, सफ़ाई जी, मरी वियो हलियो, उनजे मथां जेकॾहिं पकी क़बर ठही वई, अल्लाह रहम करे उनजे मथां आलीशान कुबो अॼो वियो, माण्हू उते अल्लाह खे छॾे करे सजदो पिया कनि। ऑपरेशनूं थियनि पियूं, अलाए छा छा उते थिए पियो, पर मूं अर्ज़ु इहो पियो कयो अज़ीज़ दोस्तो, इन उलमा जो क़दुरु करणु खपे, इन उलमा सां मुहबत करणु खपे। असांजे असलाफ़ खे उलमा जो इल्म जो केतिरो क़दुरु हुयो। जनाब अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो कौल आहे, अय्युहन्नास उतलुबुल इल्म, ए माण्हुओ तव्हां इल्म हासिल कयो, फ़इन अजज़तुम, जेकॾहिं तव्हां इल्म हासिल नथा करे सघो, तव्हां इल्म हासिल करण खां आजिज़ आहियो, फ़हिब्बू अहलहू, पोइ जेके अहल इल्म आहिनि, उलमा आहिनि, उन सां मुहबत करियो। फ़इल्लम तुहिब्बूहुम फ़ला तुबग़िज़ूहुम, भला जेकॾहिं तव्हांखे कंहिं आलिम सां मुहबत न आहे, ख़बरदार कंहिं आलिम दीन सां कॾहिं नफ़रत न कजो, उन सां अदावत न कजो, उन सां दुश्मनी न कजो, उन सां हसद ऐं साड़ न कजो। इमाम इब्न असाकिर रहमहुल्लाह जो कौल आहे, लहमुल उलमाए मसमूमतुन, ए दुनिया वारो, उलमा जो जेको गोश्त आहे न, इहो गोश्त ज़हरीलो गोश्त आहे। जेको इन गोश्त खे खाईंदो उहो हलाक थी वेंदो, जेको इन गोश्त खे सिंघींदो इहो बीमार थी पवंदो। उलमा जी कंहिं आलिम दीन जी ग़ीबत, उन जा कीड़ा कढणु, उन जी किरदार कशी करणु, उन जे ग़लतियुनि खे माण्हुनि जे साम्हूं उछलाए अल्लाह रहम करे उन जे किरदार खे नक्सदार बणाइण, ऐबदार बणाइण, इहो हलाकत जो रस्तो आहे। उलमा सां मुहबत, उलमा हिन ज़मीन ते अल्लाह जा वली अथव। इमाम शाफ़ी रहमहुल्लाह जो कौल आहे, इल्लम यकुनिल उलमाउल आमिलून
औलिया लिल्लाह, जेकॾहिं उलमा जेके आहिनि, जेके फ़क़ीह आहिनि, अमल करण वारा हिन ज़मीन ते अल्लाह जा वली न आहिनि, फलैस लिल्लाहि फी अर्ज़िही वलियुन, पोइ ही सॼी ज़मीन अल्लाह जे वलियनि खां ख़ाली पई आहे। सॼी ज़मीन पोइ सम्झो अल्लाह जे वलियनि खां ख़ाली पई आहे। ही उलमा, ही फ़क़ीह, ये आबिद, ये ज़ाहिद उलमा हिन ज़मीन ते अल्लाह जा वली अथव। जेकॾहिं इहे वली न आहिनि, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह फरमाए थो त पूरी ज़मीन अल्लाह जे वलियनि खां ख़ाली पई आहे। अज़ीज़ दोस्तो, उन करे असां ई तव्हांखे खपे त उलमा सां ऐं तुल्लाब सां जुड़ी रहूं। इन्हनि खे हक़ीर न सम्झो, इन्हनि खे आम न सम्झो। इहे हिन ज़मीन ते अल्लाह जा ख़ासि बाना आहिनि, असां बि इन खे ख़ासि अहमियत ॾियूं। वाक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।